अस्सलाम वालेकुम संगत। जीअं त मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त अलाइट मोशन में सिंधी वीडियो एडिटिंग कीअं कयूं। सभ खां पहिरीं त अलाइट मोशन असां जेको आहे सो एडिटिंग कयूं डाउनलोड किथां कयूं। ठीकु आहे दोस्तो, त असां हलंदासीं सभ खां पहिरियां गूगल ते असां अलाइट मोशन विदाउट वाटरमार्क डाउनलोड कंदासीं। गूगल ते राइट कंदासीं, असांखे गूगल ते राइट करिणो आहे अलाइट मोशन विदाउट वाटरमार्क। ओके, सर्च करण खां पोइ जेका पहिरीं वेबसाइट आई आहे असां हुनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ हिते असां हिन खे डाउनलोड कंदासीं। डाउनलोड जेको मथां आयो आहे न, डाउनलोड, ठीकु आहे। और हिन जॻह ते डाउनलोड करण खां पोइ हितां डाउनलोड करण खां पोइ तव्हां हिन ऐप खे इंस्टॉल कंदव। जस्ट मूं त तव्हांखे तरीक़ो सम्झायो त जेको आहे गूगल तां अलाइट मोशन डाउनलोड कीअं कजे, बट मूं वटि पहिरियों खां ई पियल आहे। ठीकु आहे दोस्तों, जस्ट तव्हांखे सम्झाइण जे हिसाब सां मूं तव्हांखे ॿुधायो। इंस्टॉल करण खां पोइ अलाइट मोशन इंस्टॉल करण खां पोइ असां ईंदासीं अलाइट मोशन में। अलाइट मोशन ऐप ओपन करण खां पोइ असां हिन में थोरी सेटिंग कंदासीं। सेटिंग करण खां पोइ हिन में जेको असां वीडियो एडिटिंग सिखंदासीं। सभ खां पहिरियों असां प्लस जे निशान ते वेंदासीं। उन खां पोइ हिते जेको आहे ब्लैक लिखी पई आहे, हीअ जेका ब्लैक आहे हिन खे असां सभ खां पहिरियों असां प्लस जे निशान ते वेंदासीं। उन खां पोइ जेका 720 वारी क्वालिटी आहे हिन खे असां 1080 क्वालिटी कंदासीं। उन खां पोइ जेको आहे वाइट लिखियलु आहे हिते उन खे असां ब्लैक कंदासीं। ठीकु आहे, इहा असांजी सेटिंग थी वई। सेटिंग करण खां पोइ असां हिते प्रोजेक्ट ते वेंदासीं। पोइ हिते प्रोजेक्ट पे अथव, पोइ हिते ठीकु आहे, हिन प्रोजेक्ट ते वेंदासीं। ऐं उन खां पोइ वरी असां प्लस जे निशान ते वेंदासीं। हितां कहिड़ो बि तव्हां रेशो सेलेक्ट करे सघो था। जीअं मूं सेलेक्ट कयो आहे 9 ऐं 16 वारो। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ क्रिएट प्रोजेक्ट हो हिन ते, हिते असां हिन खे लिखंदासीं। पोइ हिते जेको आहे असांजी जेको आहे प्रोजेक्ट खुली ईंदो। पोइ हिते वरी असां प्लस जे निशान ते वेंदासीं। पोइ हिते प्लस जे निशान ते वेंदासीं। इन में वञण मां उन खां पोइ असां हिते मीडिया सेलेक्ट कंदासीं। हीअ अथव मीडिया। ठीकु आहे, मीडिया सेलेक्ट करण खां पोइ हिते तव्हांजी गैलरी अची वेंदी। जहिड़े बि तव्हांजे फोल्डर में जेको आहे सो वीडियो पियो आहे, जेको तव्हां एडिट करणु चाहियो था उहो तव्हां हिते खणी ईंदव। ठीकु आहे, जीअं मां हिते पंहिंजो वीडियो उहो खणी थो अचां। ठीकु आहे दोस्तों, हीअ असांजो वीडियो आहे, हीअ असां वीडियो खणी ईंदासीं। हाणे तव्हां हिन में कहिड़ो बि गानो या का बि पोइट्री तव्हां जेको आहे सो एडिट करे सघो था, जीअं बि तव्हांखे सम्झ में अचे। हाणे तव्हां ते डिपेंड थो करे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन वीडियो में जेके बि इफेक्ट्स लॻंदियूं, जेका बि सेटिंग थींदी, मां बेसिक खां वठी तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि ऐं तव्हां स्टेप बाय स्टेप असांजे वीडियो खे ॾिसंदा हलंदा। ठीकु आहे, ऐं जेके दोस्त हिन वीडियो खे फेसबुक ते पिया ॾिसनि त असांजे वीडियो खे लाइक कनि ऐं असांजे पेज खे फॉलो कनि। ऐं जेके दोस्त हिन वीडियो खे यूट्यूब ते पिया ॾिसनि त असांजे वीडियो खे लाइक कनि ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ असां हिन वीडियो जो जेको आहे सो वॉल्यूम घटि करे छॾींदासीं सफ़ा। हाणे जेको बि असांखे सॉन्ग खपंदो या पोइट्री खपंदी उहा असां हिन में एक्सट्रैक्ट ऑडियो करे ईंदासीं। ठीकु आहे, उहो एक्सट्रैक्ट ऑडियो असां कीअं कंदासीं, साॻियो ई तरीक़ो आहे। जस्ट हिन में आयासीं, असां प्लस जे निशान ते आयासीं, मीडिया में वियासीं। जस्ट असांखे को बि वीडियो खपे जंहिंखे असांखे ऑडियो करिणो आहे।
वो असां किथां खणी ईंदासीं अहिड़ो कैमरा वारे फोल्डर मां। ठीक है दोस्तों, यही असांजो हिते वीडियो पियो आहे जंहिंखे एक्सट्रैक्ट करिणो आहे। ओ ही हिन जो जेको असां एक्सट्रैक्ट आइडियो कंदासीं हिते ओ कुंड ते जेके टे टिपका आहिनि न उन्हनि ते जेको आहे सो मां तव्हांखे वरी ॿुधायां थो। ओ हिन ते वञी करे ऐं जेको आहे सो तव्हांखे एक्सट्रैक्ट आइडियो करिणो आहे। ओ ही अथव, ओ ही एक्सट्रैक्ट आइडियो करे ऐं जेको आहे तव्हां हिन वीडियो खे वरी डिलीट करे छॾींदा। जस्ट असांजो आइडियो बि अची वियो। ऐं हाणे तव्हांखे जेको बेसिक जेको स्टेप आहे उहो आहे त वीडियो जी बिट मार्क खे असां सॉन्ग जे हिसाब सां या जेको बि असांजो आइडियो रखियल आहे उन जे हिसाब सां असां लिरिक्स जेको आहे सो बिट मार्क लॻाईंदा रहंदासीं। ठीकु आहे दोस्तों, वीडियो ध्यान सां ॾिसिजो ऐं स्टेप बाय स्टेप स्किप न कबो वीडियो खे। ठीकु आहे, शुरू खां वठी ॾिसणो आहे तव्हांखे वीडियो, छो जो मां तव्हांखे बेसिक खां वठी हर शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो पियो रहां त जेको आहे स्लाइड मोशन एडिटिंग कीअं थींदी आहे। त हाणे असां लॻाईंदासीं हिन में बिट मार्क पंहिंजे सॉन्ग जे हिसाब सां। ठीकु आहे दोस्तों, हीअ असांजी बिट मार्क बि वीडियो में लॻी वई।